अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम हार्ट इशू में मैं हूं मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, सिंध जी राजधानी कराची में 2 ॾींहनि जी तेज़ बरसात खां पोइ हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे जो शहर जे अहम चौकनि चौराहनि ते शाहराहुनि ते बरसात जो पाणी बीठल आहे, जंहिं करे ट्रैफ़िक जो सॼो जेको निज़ाम आहे उहो डवांडोल थी वियो आहे। ट्रैफ़िक मुसलसल जाम रहे थो रोडनि ते। माण्हुनि जो चवणु आहे त हू ऑफिस वञण लाइ या ॿारनि खे स्कूल वञण लाइ हुननि खे तमामु घणी ॾुखियाई थिए थी ऐं कलाकनि जा कलाक हुननि खे रोडनि ते बीहंदे गुज़री वञनि था। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध जे गादी वारे शहर कराची में 2 ॾींहनि जी बरसात खां पोइ रोडनि रस्तनि ते अहम हंधनि ते बीठल पाणी हिन वक़्त ताईं निकाल न थी सघियो आहे, जॾहिं त करंट लॻण जे मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 13 ॼणा पिणु फ़ौत थी चुका आहिनि। बरसात शुरू थींदे ई मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली जो निज़ाम पिणु बंदि थी वियो, मुख़्तलिफ़ जेके फीडर्स हुआ ट्रिप थी विया ऐं कंहिं इलेक्ट्रिक जो चवणु आहे त लॻभॻि 250 खां वधीक फीडर ट्रिप थिया आहिनि ऐं जीअं ई बरसात बंदि थी त हू बहाली जो कमु शुरू करे ॾींदा। इन हवाले सां तव्हांखे अपडेट कंदासीं त तेज़ बरसात खां पोइ जिथे माण्हू पंहिंजे घरनि ॾांहुं न वञी सघिया, माण्हुनि जूं गाॾियूं बंदि थी वियूं ऐं जेको बरसात जो बीठल पाणी हो रोडनि रस्तनि जी ख़राब हालत जे करे केतिरा ई हादसा पिणु पेश आया। इन हवाले सां अॼोके प्रोग्राम में तव्हांखे अपडेट कंदासीं। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके फ़ौतगियूं थियूं आहिनि उन्हनि जे हवाले सां तव्हांखे पिणु ॿुधाईंदासीं। इन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदासीं त नेब जे हवाले सां सिंध हाई कोर्ट करप्शन केसनि में नेब खां 5 सालनि दौरान कयल जांच जी मुकमल रिपोर्ट तलब करे वरिती आहे। जस्टिस करीम आगा जी सरबराही में बेंच उमरकोट ज़िले जी तरक़ियाती रिथाउनि में करप्शन केस में नेब तरफ़ां हीसण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी कई। तव्हांखे इहो पिणु ॿुधाईंदा हलूं त करप्शन जे हवाले सां मुख़्तलिफ़ केस आहिनि जिन जे हवाले सां जांच थी रही आहे, जॾहिं त ॿिए तरफ़ सिंध हुकूमत पारां नेब केसनि में मुलविस ऑफिसरनि खे उहिदनि तां न हटाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त नेब ख़िलाफ़ क़ानूनी जंग में सिंध हुकूमत पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु रहण जो उसूली फ़ैसिलो पिणु करे वरितो आहे। सिंध हुकूमत जो मौक़िफ़ आहे त नेब खे सूबाई खातनि में कार्रवाई करण जो को बि इख़्तियार न आहे। इन हवाले सां पंहिंजे प्रोग्राम में पिणु तव्हांखे अपडेट कंदासीं। उन खां अलावा ॿुधाईंदासीं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके शहरनि में घारा लॻा आहिनि, जाम नवाज़ अली वेझो शाख खे घारो लॻण सबबि 3 ॻोठ ऐं बीठल फसल पाणी हेठि अची विया, जॾहिं त ॻोठाणनि जो चवणु आहे त इतला बावजूदि आपाशी खातो न पहुची सघियो ऐं ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुधल आहिनि, जॾहिं त मीरपुर ख़ासि में जमड़ाऊ केनाल मां निकिरंदड़ लाखाडी शाख खे पिणु 50 फुट घारो पइजी वियो आहे। इते पिणु आबादगारनि पारां ॻोठाणनि पारां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो वियो त राति खां घारो पियो आहे। आपाशी अमले खे ॿुधाइण बावजूदि उन्हनि तरफ़ां न पहुचण जे करे हुननि जेको आहे सो पंहिंजी मदद पाण तहत इहे कोशिशूं शुरू करे छॾियूं आहिनि त घारो बंदि थी सघे। अॼोके प्रोग्राम में इन्हनि इशूज़ खे असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयो आहे, जंहिंजे हवाले सां तव्हांखे अपडेट ॾींदासीं। शुरूआति कंदासीं प्रोग्राम जी सिंधी राजधानी कराची, जंहिंमें 2 ॾींहनि जी बरसात इंतिज़ामिया जा पोल खोले छॾिया आहिनि। रोडनि रस्तनि ते बीठल पाणी जी ख़राब सूरत हाल, पाणी जी निकाल न थियण जे करे जिते सिंध जे वॾे वज़ीर पारां कावड़ जो इज़हार कयो वियो आहे त उते अॻवाणनि जा दौरा बि को ॿूटो लॻे थो त न ॿारे सघिया आहिनि ऐं माण्हुनि खे तमामु घणी ॾुखियाई पेश अची रहियूं आहिनि। माण्हुनि जो चवणु आहे त उन्हनि जे ॿारनि खे स्कूल वञण में जिते ॾुखियाई थिए थी, उन्हनि खे ऑफिस वञण में ॾुखियाई थिए थी, त उते वरी करंट लॻण जा जेके वाक़िया पेश आया आहिनि, जंहिंमें हिन वक़्त ताईं इहो चयो पियो वञे 13 ॼणा फ़ौत थी चुका आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, जंहिंमें मासूम ॿार पिणु शामिल आहिनि। इन हवाले सां सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर बशीर संजराणी ॾिसूं त असांखे छा ॿुधाए रहियो आहे। जी सभी नवांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जे ॿियनि ज़िलनि जीअं गादी वारे शहर कराचीअ में बि गुज़िरियल 2 ॾींहनि खां बरसाति वारो सिलसिलो उहो जारी आहे। जॾहिं त गुज़िरियल राति तेज़ हवा सां गॾु जेका बरसाति पई आहे उन में शहर जा केतिरा ई अहिड़ा ॿहिराड़ी वारा इलाइक़ा आहिनि जंहिंजे घरनि जूं जेके छतूं आहिनि उहे उॾामी वियूं आहिनि। हिन वक़्तु बि शहरी जेके इलाइक़ा आहिनि वॾे अंग में उते पाणी बीठल आहे, जॾहिं त माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजी मदद पाण तहत पाणी कढनि था। गुज़िरियल राति शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु तूफ़ानी बरसाति सबबि शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे, जॾहिं त हिन वक़्तु जेके तक़रीबन KMC पारां या DMC पारां जेके इदारा क़ाइमु कया विया आहिनि उहे पाणी कढण वारो अमल त उन्हनि जे हवाले सां उहो जारी आहे, पर शहर में अञा ताईं काफ़ी अहिड़ा हंध आहिनि जिते पाणी बीठल आहे, जंहिंजे करे शहरी जेके आहिनि उहे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि था पिया। हिन वक़्तु बि महकमा मौसमियात जेको आहे उनजो चवणु आहे त सुभाणे ताईं हीउ सिलसिलो जेको बरसाति जो आहे उहो जारी रहंदो, जॾहिं त तेज़ हवा सां जेका बरसाति थिए थी अक्सर उहा तक़रीबन राति जो उनजी शुरूआति थिए थी, जंहिंखां पोइ माण्हू जेके आहिनि उहे घरनि ताईं महदूद थी वञनि था। बरसाति सबबि बिजली जेका आहे उहा बि तक़रीबन 12 कलाक उन्हनि इलाइक़नि में उहा ग़ाइबु थियो वञे। केतिरा इलाइक़ा आहिनि जेके अॼु बि जेको आहे सो उनखां महरूम आहिनि बिजली जे उनखां,
केतिरनि इलाइक़नि में अञा ताईं जेका बिजली आहे उहा बहाल न थी सघी आहे। पाण जेकॾहिं गंद ऐं कचिरे जी ॻाल्हि कंदासूं त केतिरा ई अहिड़ा इलाइक़ा आहिनि उन्हनि इलाइक़नि में बरसाति पवण करे गंद ऐं कचिरो एतिरो थी वियो आहे जो उते के बीमारियूं जेके आहिनि उहे पखिड़िजी सघनि थियूं। मां खे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु कराची शहर में जेके 2 डिस्ट्रिक्ट्स आहिनि, 2 ज़िला जेके आहिनि, उन्हनि में जेको आहे सो गंद खणण जे हवाले सां हिकिड़ियूं कमेटियूं वग़ैरह बि जोड़ियूं वयूं हुयूं ऐं उन सोल्ड वेस्ट मैनेजमेंट जेको इदारो हिकिड़ो नंढिड़ो क़ाइमु कयो वियो आहे उहो 2 ज़िलनि में कमु करे थो पियो। पर उते जेके आहिनि उहे गंद खणण वारा जेके बॉक्स त रखिया विया आहिनि पर कचिरो एतिरो वधीक थी वियो आहे जो उन्हनि जे वस जी ॻाल्हि नाहे। हिन वक़्तु बि शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी बीठल आहे, गंद ऐं कचिरो आहे ऐं हिन वक़्तु बि जेको बरसाति जो इम्कानु ॾेखारियो वञे पियो त जेकॾहिं अञा बरसाति पवे थी पई त शहर जो हाल जेको आहे सो उहो अञा वधीक बुरो थींदो। बहरहाल KMC DMC उहे पंहिंजे वित आधार उन्हनि खां जेको कमु थी सघे थो उहो कनि था पिया, पर हिन वक़्तु बि शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति वारो जेको पाणी आहे उहो रोड ऐं रस्तनि ते बीठल आहे। जी नाज़रीन, बशीर संजराणी असांखे ॿुधाए रहियो हो सिंध जी राजधानी कराची में गुज़िरियल 2 ॾींहंनि जी जेका बरसाति आहे उन जे करे रोडनि रस्तनि ते जेको पाणी बीठल आहे, ड्रेनेज सिस्टम नाकारा या बिल्कुलु तबाह थियण जे करे, रोडनि जी ख़राबु हालत हुअण जे करे जिते गटरनि जो पाणी बरसाति जे पाणी सां मिली वञे थो त उते केतिरियूं गाॾियूं पिणु फाथल रहियूं, जंहिंजे करे पिणु मुसलसल ट्रैफ़िक जैम रहियो ऐं मौसमियात खाते पारां इहा अॻकथी कई पई वञे त बरसाति जो इहो सिलसिलो ख़मीस ताईं जारी रही सघे थो। वधीक असांखे इन हवाले सां तफ़सील ॿुधाईंदो सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अब्दुल्ला सोलंगी। जी बिल्कुलु सभिन, गुज़िरियल 2 ॾींहंनि खां कराची अंदरि तूफ़ानी बरसाति सबबु कराची जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा तलाउनि जो ॾेख ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ रोडनि ते पाणी बीहण सबबु ट्रैफ़िक बि जाम थी वई आहे। उन हवाले सां वधीक जेकॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तेज़ हवाउनि करे साइन बोर्ड ऐं वणनि जे किरण सबबु 14 जानियूं नुक़सान बि थी चुको आहे। उन सां गॾोगॾु बिजली जे करंट ऐं ॿियनि छत किरण ऐं भित किरण सबबु मजबूरी तौर ते 14 जानियूं नुक़सान थी चुका आहिनि। ऐं जेकॾहिं ॻाल्हि कजे बिजली जी त कराची में बिजली जो बि बिल्कुलु बुरान थी वियो आहे। तेज़ हवाउनि ऐं बारिश जे करे कराची जे 200 फीडर ट्रिप थी विया आहिनि। के इलेक्ट्रिक वारनि जो चवणु आहे त इहे जल्द मुकमल करे ठाहिया वेंदा, पर कराची में बरसाति जो सिलसिलो अञा ख़तमु न आहे थियो। मौसमियात पारां अॻकथी कई वई आहे त अॼु बि कराची अंदरि तेज़ हवा सां गॾु बरसाति पवंदी, जंहिं करे तमामु घणी मुश्किलातुनि में अञा घणो ज़ोर अची सघे थो पियो। कराची जी जेके निकासी जी ॻाल्हि कजे त निकासी सिस्टम बि हिन टाइम धरम भरम आहे। हर जॻह ते तव्हांखे नालियुनि जो पाणी ऐं बारिश जो पाणी रोडनि ते नज़र ईंदो। उन सां गॾोगॾु ट्रैफ़िक जाम थियण करे किथे माण्हू मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि पिया त किथे रोडनि ते रस्तनि ते उन्हनि जी गाॾियूं ख़राबु थी पियूं आहिनि ऐं गाॾियुनि खे टूचनि करे हू पंहिंजे घरनि ॾांहुं वञनि पिया। उनखां अलावा मां इहो बि तव्हांखे वाज़े ॿुधाईंदो हलां त स्कूलनि जो टाइम थी वियो आहे, स्कूल खुली चुका आहिनि, पर बरसाति जी मुश्किलातुनि करे ॿारड़ा स्कूल वञण ते बि तमामु घणो किबाइनि पिया। उन सां गॾोगॾु घर जे फैमिली वारा बि ॿारनि खे स्कूल छॾण लाइ थोरो लवाए रहिया आहिनि त बरसाति में ईअं न थिए त किथे ॿारड़ा ऐं गाॾियूं फसी पवनि। उन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त कराची जे हिन मौजूदा जेकी सूरत हाल आहे, मुख़्तलिफ़ हंधनि ते तमामु घणो पाणी बीठल आहे, रोड जाम थियल आहिनि ऐं माण्हू तमामु घणा सख़्तु परेशान आहिनि। जी नाज़रीन, कराची जी सूरत हाल ते अब्दुल्ला सोलंगी असांखे अपडेट करे रहियो हो। मुख़्तलिफ़ अॻवाननि जे विज़िट्स खां पोइ, दौरनि खां पोइ, नोटिस वठण बावजूदि हिन वक़्त ताईं मेन जेके इलाइक़ा आहिनि, गुलशन इक़बाल, गुलिस्तान जोहर, भिटाईआबाद डिफेंस, गुलशन हदीद, क़ायदाबाद, नाज़िमाबाद, नॉर्थ नाज़िमाबाद डिफेंस, लियाकताबाद, तारिक रोड, सफदर, क्लिफ्टन, ॿियनि इलाइक़नि में पिणु बीठल पाणी जे करे माण्हुनि खे केतिरियूं ॾुखियायूं पेश अचनि थियूं ऐं पाणी निकाल न थियण जे करे हिन वक़्त ताईं रोडनि रस्तनि ते इहो पाणी बीठल आहे। ख़ासि करे उन्हनि इलाइक़नि में जिते रोडनि रस्तनि जी हालत तमामु घणी ख़राबु आहे, गटरनि ते ढक न आहिनि, उते तमामु घणा हादसा थियनि था। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। हाणे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं नेब वारे मामले ते। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध हाई कोर्ट करप्शन केसनि में नेब खां 5 सालनि दौरान कयल जांच जी रिपोर्ट तलब करे वरिती आहे। दरख़्वास्त ॾींदड़ जे वकील मौक़िफ़ इख़्तियार कंदे चयो त सनद असील ख़िलाफ़ 2 साल अॻु जांच ख़तम थी वई। नेब ऑफिसर बिना जवाज़
ही सह रहिया आहिनि। अदालत दरख़्वास्त ॾींदड़ जो मौक़े ॿुधण बाद नेब खां जांच बाबति 5 सालनि जो रिकॉर्ड तलबे वरितो आहे त ॿिए तरफ़ वरी सिंध हुकूमत नेब केसनि में मुलविस ऑफिसरनि खे उहिदनि तां न हटाइण जो फ़ैसिलो पिणु कयो आहे। नेब पारां अंगारे ॾिहाड़े केसनि में मुलविस ऑफिसरनि जी रिपोर्ट सिंध हाई कोर्ट में जमा कराई वई हुई, जंहिंमें चयो वञे थो त वॾा नाला पिणु शामिल आहिनि, जंहिंमें 16 जेके आहिनि से फेमस सियासतदान पिणु आहिनि। जॾहिं त ज़रियनि वटां इहो मालूम थियो आहे त सिंध हुकूमत जो मौक़िफ़ आहे त नेब खे सूबाई खातनि में मुदाख़लत करण जो या कार्रवाई करण जो को बि इख़्तियार न आहे ऐं अहम उहिदनि ते मुक़ररु ऑफिसरनि खे जिन जा नाला नेब पारां ॾिना विया आहिनि उन्हनि खे पंहिंजे उहिदनि ते रहणु ॾिनो वेंदो ऐं उन्हनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई वेंदी। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं कराची मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सिकंदर बुट। सिकंदर, इहो ॿुधायो त सिंध हुकूमत ऐं नेब विच में जेको करप्शन में मुलविस ऑफिसर आहिनि उन्हनि जी जांच जे हवाले सां जेको मामिलो सिंध हाई कोर्ट में हली रहियो आहे, इन हवाले सां छा अपडेट आहिनि? हाँ जी सभिन जेको आहे त नेब ऐं सिंध हुकूमत जे विच में जेको आहे त छिकताण वधी वई आहे, जंहिंमें जेको आहे त सिंध असेंबली में जेको बिल पास थियो जंहिंमें इहो ॼाणायो वियो हो त नेब हाणे सूबे अंदरि को बि कार्रवाई नथी करे सघे सूबाई ऑफिसरनि ख़िलाफ़। उन बाबति जेको आहे त नेब पारां अहिड़ी जेकी दरख़्वास्त हुई उहा सिंध हाई कोर्ट में बि जमा कराई वई हुई। कुझु मुख़्तलिफ़ पार्टियूं हुयूं जंहिंमें जेको आहे त MQM ऐं उनखां अलावा जेको आहे त PTI मुस्लिम फंक्शनल ऐं ॿियनि पार्टियुनि पारां जेको आहे त अहिड़ी दरख़्वास्त दाख़िल कराई वई हुई, जंहिं ते सिंध हाई कोर्ट जेको आहे त नेब खे अहिड़ा अख़्तियारात ॾिना हुआ त जेसीं ताईं अदालती फ़ैसिलो न अचे तेसीं ताईं जेको आहे त अवां जेके बि करप्शन में मुलविस सूबाई खाते जा वज़ीर, असेंबली मेंबर ऐं उनखां अलावा कामोरा आहिनि उन्हनि ख़िलाफ़ जेके इंक्वायरियूं जारी आहिनि उन्हनि बाबति कार्रवाई करे सघो था ऐं अहिड़ियूं इंक्वायरियूं करे सघो था। ऐं उनखां अलावा जेको आहे त नेब पारां हिकु लिस्ट जेकी आहे त सिंध हाई कोर्ट में जमा कराई वई हुई। अहिड़ी लिस्ट में जेको आहे त नेब पारां ॼाणायो वियो आहे त जेके 60 खां वधीक जंहिंमें जेके आहिनि त वज़ीर, सूबाई असेंबली जा मेंबर ऐं कामोरा शामिल आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ इंक्वायरियूं हलंदड़ आहिनि, जंहिंमें जेको आहे त मौजूदा सूबाई वज़ीर ज़िया उल हसन लंजार जेको आहे त उहो कानून जो वज़ीर बि आहे ऐं अहिड़ो बिल जेको आहे त उन जेको आहे सिंध असेंबली मां पास करायो हुयो ऐं उन जी तजवीज़ ते इहो बिल पास थियो। हू ख़ुदि बि इन में मुलविस आहे। उनखां अलावा अॻूणो सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून सुमैत अॻूणो चीफ सेक्रेटरी सदीक मेमून, अली अहमद लुंड ऐं असलम लुंड ऐं ॿिया केतिरा ई जेके ऑफिसर आहिनि उहे मुलविस आहिनि। रशीद सोलंगी जेको आहे त लेबर खाते जो सेक्रेटरी आहे उहो बि मुलविस आहे। उन बाबति अहिड़ी लिस्ट जेकी आहे त नेब पारां अदालत में जमा कराई वई हुई ऐं इहो ॼाणायो वियो हो त इहे करप्ट ऑफिसर आहिनि ऐं कामोरा आहिनि ऐं उन्हनि खां अलावा सियासतदान आहिनि, इन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई जी इजाज़त बि ॾिनी वञे, जंहिं ते जेको आहे त अदालत अहिड़ी लिस्ट अचण खां पोइ अहिड़ो हुकुम जारी कयो हो त अवां इन्हनि ख़िलाफ़ इंक्वायरियूं करे सघो था अॻे हुकुम ताईं। इहा ई सूरत हाल जेकी आहे त छिकताण नेब ऐं सिंध हुकूमत में हलंदड़ आहे। जॾहिं त सिंध हुकूमत पर सिकंदर, जॾहिं सिंध हुकूमत पारां जेके ज़रियनि वटां जेको मालूम थिए थो त सिंध हुकूमत पारां जेको फ़ैसिलो कयो वियो आहे, डिसीशन वरितो वियो आहे त जेके ऑफिसरनि जिन जा नाला शामिल आहिनि, अहम कामूर आहिनि, ब्यूरोक्रेट्स आहिनि, उन्हनि खे पंहिंजे उहिदनि तां बि न हटायो वेंदो, नेब खे का डिटेल बि न ॾिनी वेंदी, उन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई अगरि नेब पारां कई वई त उन्हनि खे इन जो इख़्तियार बि हासिल न हूंदो। इहो छा मामिलो आहे? हा जी सभिन, जेतोणीक सिंध हाई कोर्ट चीफ सेक्रेटरी सिंध रिज़वान मेमून खे जेको आहे त अहिड़ो हुकुमनामो काल जारी कयो हो जंहिंमें इहो ॼाणायो वियो आहे त चीफ सेक्रेटरी सिंध जेको आहे त नेब सां ऐं अदालत सां ताउन करे ऐं जेके बि सियासतदान ऐं कामोरा जेके आहिनि त उहे नेब केसनि में मुलविस आहिनि त उन्हनि ख़िलाफ़ इंक्वायरियूं वग़ैरह जारी रखे, जंहिं ते जेको आहे त सिंध हुकूमत पारां इहो ख़बर पई आहे ज़रियनि मूजिबि त जेके बि नेब केसनि में मुलविस ऑफिसर्स कामोरा आहिनि ऐं उहे मुख़्तलिफ़ उहिदनि ते जेको आहे त मुक़ररु आहिनि, उन्हनि खे जेको आहे संदन उहिदनि तां न हटायो वेंदो। अहिड़ियूं जेके आहिनि त गुझियूं गॾिजाणियूं जेके आहिनि कयूं वियूं आहिनि, जंहिंजी पधिराई वग़ैरह का बि जारी न कई वई आहे। ज़रियनि इहो ॿुधायो आहे त सिंध हुकूमत पंहिंजे मफ़ाद जे लाइ अहिड़नि ऑफिसरनि खे जेको आहे त रखणु थी चाहे
ऐं अहिड़नि जेके करप्शन में मुलविस ऑफिसर आहिनि उन्हनि खे संदन उहिदनि तां न हटायो वञे ऐं उन्हनि जी जेके असां इंक्वायरियूं बि जेके आहिनि उहे क्लोज़ कयूं वञनि जेके नेब पारां जारी थी वियूं आहिनि। जी महिरबानी सिकंदर भुट्टो असांखे अपडेट करे रहियो हो। सिंध सरकार जो इहो ई फ़ैसिलो आहे त जिन ऑफिसरनि जा नाला जांच में शामिल आहिनि उन्हनि खे न उहिदनि तां हटायो वेंदो, न ई वरी उन्हनि ख़िलाफ़ नेब खे वधीक कार्रवाई करण जी इजाज़त ॾिनी वेंदी। मामिलो सिंध हाई कोर्ट में आहे। ॾिसिजे त सिंध सरकार ऐं नेब जे विच में इहा छिकताण किथे थी वञी दंग करे। हाणे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं घारनि जे हवाले सां। कुझु शहरनि में लॻल घारा हिन वक़्त ताईं बंदि न थी सघिया आहिनि। ॼाम नवाज़ अली वेझो शाख खे घारो लॻण सबबि 3 ॻोठ ऐं केतिरा ई एकड़ फसल पाणी हेठि अची वियो आहे। सुबुह जो 5 वॻे लॻल घारो हिन वक़्त ताईं बंदि न थी सघियो आहे, जॾहिं त ॻोठाणनि जो चवणु आहे त आपाशी अमले खे ॿुधाइण बावजूदि इतला करण बावजूदि उन्हनि पारां देरि कई वई। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं जाम नवाज़ अली मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मीर सागर खां। मीर सागर, सुबुह जो 5 वॻे लॻल घारो हिन वक़्त ताईं बंदि न थी सघियो आहे। ॻोठाणनि जो छा चवणु आहे? आपाशी अमलो छो न पहुची सघियो? जी सभिनि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेके 2 ॾींहंनि खां जामनवाली में मुसलसल जेके पूरे सिंध समेत जामनवाली तालुके में जेके बरसातूं पियूं आहिनि, जी 2 ॾींहंनि खां बरसात ज़ोरदार बरसातूं हुअण सबबि जेको आहे जाम ब्रांच खे राति फजर महिल जेको आहे सुबुह फजर महिल ॻोठ धणी बख़्श मंगसी वटां ऐं ॿियो जाम ब्रांच बिल्कुलु ॿेराणी शाख जंहिंखे चइजे उते खां जेके 30-30 फुट जा घारा पिया। उन्हनि ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण त घारे खे बंदि करण जी तमामु घणी कोशिशि कई, लेकिन बरसात ऐं पाणी चाढ़ सबबि त घारो ॻोठाणनि त हिकु दफ़ो त ॿिन्ही घारनि खे बंदि करे वरितो, पर जंहिंमें वरी दुबारा जेकॾहिं पाणी जी चाढ़ थी उन पाणी चाढ़ सबबि ॻोठ हाजी मिस्री वटां जेको आहे या ब्रांच खे ॿीहर जेको 30 फुट घारो पइजी वियो। घारे सबबि जेको आहे त फजर महिल जेके आहे सुबुह त 3 ॻोठ पाणी हेठां ऐं हिन वक़्तु जेके उन ॻोठनि जो तइदाद तक़रीबन 5 थी वियो आहे। जेके ॻोठ पाणी हेठां आया आहिनि उहो धणी बख़्श मंगसी आहे, सैफुल्ला खानमन मंगसी, दीवान सिरूमल ऐं हाजी मिस्री मंगसी ऐं शादी खान मंगसी जा ॻोठ जेके मुकमल तौर पाणी हेठि आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इन्हनि दीवान सिरूमल जेको ॻोठ आहे उन मां तक़रीबन 40-50 जेके ख़ानदान आहिनि उन जेके बागड़ी बरादरी सां तालुक़ रखनि था उन्हनि लॾ पलाइण शुरू करे पंहिंजा टपड़ खणी रोडनि ते रखिया आहिनि ऐं खुलियल आसमान हेठि रहिया आहिनि ऐं पाणी जेको आहे उहो बिल्कुलु तेज़ी तरफ़ जेको आहे फसल में अची वियो आहे। तक़रीबन 5 ॻोठनि जे लॻभॻि 200 खां 300 ॻोठ जेके आहे जेको फसल जेके आहिनि उहे मुकमल तौर कपह जो फसल ऐं उहे पाणी हेठि अची वञनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बेरानी ऐं जाम नवाज़ टंडोआद में जेको बेरानी रोड ते हिकिड़ो आहे सारियुनि जो कारखानो उन में बि पाणी अचणु शुरू थी वियो आहे, तंहिंजे करे आबादगार सख़्तु परेशान थी विया आहिनि। समय हिकिड़े कपह जो वण जो फसल जेको मुकमल तौर पाणी हेठि आहे। मीर सागर, आपाशी अमले सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि जो छा चवणु आहे? जी सभिनि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त आपाशी जो जेको आहे एस जो अमजद मेमण उन सां बार राब्ते करण जी कोशिशि कई। उन चयो त असां जेको आहे कोशिशि करियूं था त शाख जा घारा बंदि थी रहे, शाख जी जेके ओवरड्राफ्ट थी जेके घारा पिया आहिनि त शाख खे असां लाहे सघूं। पर तव्हांखे ॿुधाईंदो त इन हवाले सां जेको आपाशी अमल पंहिंजा मोबाइल नंबर मुकमल तौर बंदि करे छॾिया आहिनि ऐं आपाशी अमल जो चवणु आहे त बरसाति जे दौरान जेको आहे तमामु घणी जेकी चाढ़ थी आहे ऐं शाखुनि में, उन करे जेकॾहिं असां दरिया शाखनि जा जेके मुंड आहिनि ऐं जितां जे जाम ब्रांच निकिरे थी रोड़ी केनाल मञा असां उन जी जेके पाणी लाथ नथा करे सघूं, जेके लाथ करियूं था त केनाल में जेको पाणी जो दबाव थिए थो ऐं जेको रोड़ी केनाल खे किथां बि घारा पइजी सघनि था। उन सबबि जेको असीं को बि शाख जी बि पाणी घटि न कंदासीं। पर तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हीअं त जेको 2 ॾींहंनि खां मुसलसल बारिश पई आहे, बारिश जे दौरान जेको आहे जाम ब्रांच में पाणी थियो, न त जाम ब्रांच मां जेके निकिरंदो 3 शाखूं आहिनि भाडर, सोनारी ऐं मोरियाणी शाख जंहिंमें पुछड़ी में पाणी जी लप बि कोन्हे, माल वंद माण्हू जेको परेशान आहे ऐं माण्हू जेके वीचारा बाक़ाइदे उन्हनि पाणी खोट खिलाफ़ 2 ॾींहं अॻु एहतिजाजी मुज़ाहिरा कया त बाबा जाम ब्रांच जी पुछड़ी शाखनि में पाणी न वञो, लेकिन आपाशी जे कन ते जूबन कान चढ़ी। जी महिरबानी मीर सागर, असांखे जाम नवाज़ अली मां अपडेट करे रहियो हो।
ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण जी कोशिशि कई पई वञे। सुबुह 5 वजे खां लॻल घारो हिन वक़्त ताईं बंदि न थी सघियो आहे। आपाशी अमलो इतला बावजूदि न पहुची सघियो, जॾहिं त 2 ॾींहं अॻु में शाख जी पुछड़ीअ ताईं जेके आबादगार आहिनि, पुछड़ी जा आबादगार आहिनि, उहे पाणी न पहुचण ख़िलाफ़ मुज़ाहिरो करे रहिया, पर हिन वक़्त ताईं के उन्हनि जा घर ऐं 100 एकड़नि ते बीठल फसल जेके आहिनि से पाणी हेठि अची वञण बावजूदि आपाशी खाते जे कन ते जूं नथी रोंगे। साॻी सूरत हाल मीरपुर ख़ासि में पिणु नज़र अचे थी, जिते जमड़ाऊ केनाल मां निकिरंदड़ लाखाटी शाख खे 50 फुट घारो पइजी वियो आहे, जॾहिं त 50 फुट घारो पवण सबबि चयो वञे थो त 10 ॻोठ जिते पाणी हेठि आहिनि त उते 90 एकड़ अंबनि जा बाग ऐं ॿियो सामान पिणु पाणी हेठि अची वियो आहे। ॻोठाणनि पारां आपाशी अमले खे इतला करण बावजूदि ॻोठाणनि जो चवणु आहे त आपाशी अमलो न पहुतो, जंहिंजे करे हू पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुधल आहिनि, जॾहिं त इहो पिणु चयो पियो वञे त इंजीनियर खे इतला करण बावजूदि हुन बिल्कुलु साफ़ मना करे छॾी त हू इन सिलसिले में कुझु नथो करे सघे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर ख़ासि मां सिंध न्यूज़ जे ब्यूरो चीफ नज़ीर पंवर खां। नज़ीर, इहो ॿुधायो त मीरपुर ख़ासि में जमड़ाऊ केनाल मां निकिरंदड़ लाखाटी शाख खे 50 फुट घारो पियो आहे सुबुह फजर महल, हिन वक़्त ताईं छा घारो बंदि न थी सघियो आहे? आपाशी अमले पारां कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि? जी सभिन तव्हांखे हुसैन बख्शी मरी में ही जेका शाख लाखाटी उनखे सुबुह जो सवेरे जेको घारो पियो तक़रीबन 40 खां 50 फुटनि जो घारो पियो, जेको सुबुह खां जीअं घारो पियो त उते जे जेके इलाइक़े वासी आहिनि, जो ज़िले मेंबर आहे अली नवाज़ मरी, उन खां अलावा जेको आहे मुमताज़ मरी ऐं उते जे ॻोठ वारनि पारां उते इन जे इरिगेशन जे अमलदारनि खे इतला ॾिनो, मगर इरिगेशन जे अमलदारनि को बि फ़ोन हुननि जो अटेंड कोन कयो। जॾहिं त हिकु इरिगेशन जे अमलदार जो इहो मौक़िफ़ आयो त हुननि जे आबादगारनि जो चवणु हो जेके बि उन्हनि जे जेके भर पासे में ॻोठ पाणी जे हेठि अची विया हुआ या फसल पाणी जे हेठि अची विया हुआ, हुननि जो इहो चवणो त असां वटि फ़िलहाल का मशीन वग़ैरह न आहे जंहिंजे करे असां हिते अची नथा सघूं। सिर्फ़ु उते जो हिकिड़ो बेलदार जेको आहे उहो सिर्फ़ु उते पहुतो घारे वारी हंधि, बाक़ी जेको घारो पियो ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण ॿधी रहिया हुआ। ऐं छाजे करे त हीअ हमेशह ईअं ई थींदो आहे, जॾहिं बि बरसातूं हूंदियूं आहिनि ऐं उन टाइम ते पाणी फुल थी वेंदो आहे ऐं उनखां पहिरीं जॾहिं पाणी जी ज़रूरत हूंदी आहे उन टाइम ते बि घारा पवणु शुरू थींदा आहिनि। इन करे त इरिगेशन जो सॼो कमु पाणी सिस्टम ते आहे, पाणी विकिरो करण ते हूंदो आहे। ऐं हिन वक़्तु जेके इहे घारा पवनि था इन्हनि में ही पाण मुलवस हूंदा आहिनि। अॼु सुबुह खां जीअं घारो पियो, ॻोठनि में पाणी काए पियो या उन्हनि जा फसल जे जेका पाणी हेठि आया उते को बि इरिगेशन जो अमलदार न पहुतो। ॻोठाणा सुबुह खां करे अञा ताईं जेका उते घारा ॿधण में मसरूफ़, छाजे करे ॻोठाणनि वटि का बि अहिड़ी मशीन वग़ैरह न हूंदी आहे जेके पंहिंजा हारी वठी वेंदा आहिनि ऐं उहो कोडर ज़रिए कंदा आहिनि। मगर जिते 30 फुट या 40 फुट या 50 फुट घारो हुजे थो उते कोडरनि सां घारो ॿधण में वॾी मुश्किलात पैदा थिए थी। मगर हुननि इलाइक़े वासियुनि जो उते असांखां मौक़ो वरितोसीं, जंहिंमें अली नवाज़ मरी हो या मुमताज़ मरी हो या ॿिया उते जा आबादगार अॻुवान बि पहुता हुआ या उते इलाइक़े वासी बि पहुता हुआ। हुननि जो चवणु त हीअ त सुठो जेकॾहिं सुबुह जो घारो पियो, अगरि राति जो घारो पिया त कंहिंखे ख़बर न हुजे हा त वधीक फसल तबाह थी वञनि ऐं पाणी जे हेठि अची वञनि। नज़ीर, आपाशी अमले सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि जो छा चवणु आहे? छो न पिया के एफर्ट्स वठनि त घारो बंदि थी सघे? जी सभिन हिते ऐं तव्हांखे मीरपुर ख़ासि ज़िले जी बदकिस्मती तव्हांखे ॿुधायां त हिते इरिगेशन जा जेके अमलदार मुक़ररु थींदा आहिनि, चाहे डायरेक्टर नारा केनाल हुजे, चाहे एसडीओ हुजे या एक्सीएन हुजे, उहो मथां खां पैसा ॾेई अचनि था। उहो ही त ठहियो अगरि कंहिं एमपीए जो या कंहिं मेन माण्हू जो कमु हूंदो या आबादगार अॻुवान प्रेस क्लबनि जे अॻियां एहतजाज पिया कंदा आहिनि, को हिननि जो फ़ोन खणण लाइ तयारु कोन हूंदो आहे। हिते जेकॾहिं ही 5 महीने या 6 महीने में का सीधा वारनि जेका मीटिंग थिए थी उन में वेहनि था। बाक़ी इरिगेशन जा जेतिरा बि अमलदार आहिनि उहे सिर्फ़ु पैसा कमाइण लाइ उन्हनि खे रखियो वियो आहे। उहे पैसा कमाइनि था ऐं पैसा मथे वञी ॾियनि था। मगर हिते न के आबादगारनि सां मिलनि था, न के अहिड़ा घारा पवनि था उन्हनि सां मिलनि था। ही जेतिरा बि हिननि जा इरिगेशन जा अमलदार आहिनि, चाहे एसडीओ हुजनि, दारोगा हुजनि या जेके ही डायरेक्टर नारा केनाल अचनि था, इहे सभु पैसा ॾेई अचनि था। उन्हनि खे कंहिं बि माण्हुनि जी इहा परवाह न हूंदी आहे हिते घारा लॻाइनि, असांखे उते वञिणो आहे या छा को इशू आहिनि उन्हनि ते करिणो आहे। हिननि जो सॼो ॾींहुं इहे ई प्लानिंगूं हूंदियूं आहिनि। जंहिं महिल पाणी जी फोट हुजे थी, वाटर कहिड़ा बंदि करणा आहिनि, साधू वारा बंदी करे छॾंदा आहिनि, आबादगारनि खे हथनि सां कंगाल करे छॾंदा आहिनि। आबादगार जेकॾहिं रोडनि ते अचनि था उन बावजूदि हिननि खे को बि असरु कोन थो पए। ताज़ो कुझु अर्सो पहिरीं हिते ज़रायत वारो जेको वज़ीर बि आयो उन जे साम्हूं आबादगारनि जे दाऊं कयूं, शहरनि दाऊं कयूं, मगर एतिरे ताईं ईअं लॻो पिए त जीअं जेको हिते जो डायरेक्टर नारा केनाल आहे उहो मिनिस्टर हुजे। सॼी ब्रीफिंग उनजी जॻह ते उहो ॾेई रहे, पर हिते केरु ॿुधण वारो कोन्हे। ऐं जेकॾहिं चूंडियल नुमाइंदा आहिनि त उन्हनि खे पहिरीं ॻाल्हि त असांजा हिते जी MNA आयो त असां कॾहिं ॾिठो ई कोन्हे। हितां जा माण्हू परेशान हूंदा आहिनि, कंहिं वटि वञनि। जेकॾहिं MP आहिनि त या कराची वेठा हूंदा आहिनि या ॿियनि, मगर जेकॾहिं माण्हुनि सां के मसइला थियनि था त हिते इरिगेशन जो अमलदार हुजनि
नज़ीर ॻोठाणनि जो छा चवणु आहे? तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त जेकॾहिं इहो घारो बंदि नथी सघे थो, ख़ुदा न ख़ास्ता वधीक वक़्त ताईं जेकॾहिं ॻोठाणा पंहिंजी मदद पाण ताईं कोशिशूं त कनि पिया, त केतिरो नुक़सानु अञा घणो थी सघे थो? जी, ॻोठाणनि जो इहो चवणु हो या उते जेके ज़िले जा मेंबर चूंडियल हुआ उहो उते विया, हुननि जो इहो चवणु त असां बार बार हिननि खे इतला ॾिनो, कोन पहुता, असां पंहिंजा माण्हू वठी विया आहियूं, ट्रैक्टर ट्रालियूं खणी विया आहियूं, मिटी असीं खणी अचूं पिया, घारो बंदि करे छॾंदासीं। घारो जेकॾहिं हिन शाखनि में पए थो, घारो त बंदि थी वेंदो, मगर एरिगेशन जे अमलदार जो कमु आहे। थी सघे जेकॾहिं जुमड़ाऊ केनाल मां घारा पई सघनि था, ॿिए हंधा घारा पई सघनि था, पर बंदि करण लाइ का टीमूं कोन हुजनि। हीअ त चलो उते भर पासे में तमामु वॾा वॾा ॻोठ आहिनि, उते उन्हनि वटि 100-150 माण्हू उते मौजूदु हूंदा आहिनि एट ए टाइम ते, जिते घारो पियो आहे उते तमामु आबादी बि वधीक आहे, त उहो बंदि कनि पिया। मगर हिननि अमलदारनि जो को बि उते माण्हू कोन पहुतो एतिरे ताईं, जेकॾहिं उते कंहिं हिकिड़े एरिगेशन जे SDO खां मौक़ो वरितो त उनजो इहो चवणो त असां किथे किथे वञी सघूं, किथे किथे वञूं, असां पाण चेक करे रहिया आहियूं त थी सघे ॿियनि किथे जिते घारा पवनि था उते वञण लाइ तयारु कोन हूंदा आहिनि। बाक़ी ॻोठाणा पंहिंजी मदद पाण करे रहिया आहिनि, मदद करे पाण घारो बंदि कराए रहिया आहिनि। कुझु देरि पहिरीं मुंहिंजी हुननि सां ॻाल्हि थी त हुननि चयो असां घारो बंदि त करे छॾियो आहे, मगर ही घारा जेके वॾा हूंदा आहिनि उन्हनि मां जेके रूणा करे वरी दुबारा पवंदा आहिनि, जंहिंजे करे ॻोठाणनि पारां उते माण्हू पंहिंजा विहारे छॾिया आहिनि। जी महिरबानी नज़ीर, तव्हांजी नज़ीर पंवर मीरपुर ख़ासि मां असांखे अपडेट करे रहियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त घारो त उन्हनि पारां बंदि कयो वियो आहे, पर रूणा पवण जे करे वधीक इन तरह जी सूरत हाल पैदा थी सघे थी। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जिथे जिथे घारा लॻा आहिनि उते एरिगेशन जे अमलदारनि पारां ध्यानु न ॾियण सबबु, लापरवाही बरतण सबबु ऐं ॻोठाणनि पारां मक़ामी रहवासियुनि पारां इतला ॾियण बावजूदि पंहिंजी ज़िम्मेवारी खे पूरो न करण जा क़िसा के अॼु जा न आहिनि। असां वटि करप्शन सभिनी शोबनि में थिए थी, तालीम, सिहत, पुलिस, बल्दियात, इरीगेशन खां वठी सभिनी इदारनि में करप्शन हुजण जे करे, सियासी मदाख़लत हुजण जे करे अवाम खे भोगणो पवे थो, अवाम जो नुक़सानु थिए थो। नाज़रीन, अॼोके हॉट इशू प्रोग्राम जो वक़्तु पिण ते पंहिंजी पुॼाइणी ते पहुतो आहे। अॼोके हॉट इशू प्रोग्राम में असां नेब सां लाॻापियल जेके करप्शन जा केस आहिनि, जिन में सिंध सरकार ऐं नेब जे विच में जेका छिकताण हली रही आहे, उन हवाले सां तव्हांखे अपडेट कयोसीं। इन खां अलावा सिंध जी राजधानी कराची में 2 ॾींहंनि जी बरसाति इंतिज़ामिया जा पोल खोले छॾिया आहिनि, जिते बिजली जो निज़ाम डवाडोल थियो, 250 खां वधीक फीडर ट्रिप थिया, त उते वरी 13 ॼणा करंट लॻण जे करे मुख़्तलिफ़ हादसनि में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फ़ौत पिणु थी विया, जंहिंमें ॿारड़ा पिणु शामिल आहिनि ऐं माण्हुनि खे तमामु घणी ॾुखियाईनि खे हिन वक़्त ताईं मुंहुं ॾियणो पवे थो, छो त अहम इलाइक़नि मां, अहम हंधनि तां, अहम शहरान तां अञा ताईं पाणी निकाल न थी सघियो आहे, जंहिंजे करे रश में पाणी सबबु जिते गाॾियूं ख़राब थी बीहिजी वञनि थियूं त उते ट्रैफ़िक पिणु जाम थी वञे थो। अॼोके हॉट इशू प्रोग्राम में असां इन्हनि इशूज़ ते ॻाल्हि ॿोल कईसीं, पंहिंजे नुमाइंदनि खां अपडेट वरितासीं, उन्हनि जे ज़रिए तव्हांखे अपडेट कयोसीं। ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं कुझु नवां इशू खणी करे, तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह वाहे।